बात है भाई, कोई किसी को सुख दुख देने वाला नहीं है। कोई किसी को याद करे छो या लाइन कम ईंदव। सुभाणे कोई तव्हां सां झगड़ो करे, घर वारो चिल्लायो न, तो ओॾी महिल जेॾी महिल गुस्सो अचेव उन ते, चाहे तव्हां सही आहियो उहो ग़लति हुजे, XYZ घर वारो हुजे या वॾा हुजनि चाहे नंढा हुजनि, ॿार हुजनि चाहे पड़ोसी हुजनि, पंहिंजा हुजनि चाहे परावा हुजनि, यादि कजो हीअ चौपाई, हे वचन यादि कजो। छो कि रामायण जा वचन आहिनि। कहिड़ा? ध्यानु ॾेई ॿुधो। लक्ष्मण महाराज था चवनि रामायण में कि भाई कोई कंहिंखे सुख दुख ॾियण वारो कोन्हे। मतिलबु कैकई हिन खे दुख न ॾिनो आहे, माता सीता प्रभु राम जी खे, न न, सभु पंहिंजे ई कयल कर्मनि जो फल भोगींदा आहिनि। चओ हरे राम। सभु पंहिंजे कयल कर्मनि जो फल भोगींदा आहिनि। हाणे राम भॻवान जा अहिड़ा कर्म आहिनि छा कि राम भॻवान अहिड़ा कोई अपराध कया जो उन्हनि खे इहो फल मिलियो? न, राम जी कीअं कंदा? उन्हनि जो त न कंहिंसां कोई स्वार्थ आहे, न कुझु पाइणो आहे, हा न। गीता में भॻवान चवनि था, हे अर्जुन, न मूंखे कुझु खपे न पाइणो आहे, इन करे मूंखे कर्मनि जा बंधन असर न कंदा आहिनि। भॻवान छो था भोगनि? इहे भॻवान ॿियनि जा दुख करण जे लाइ, जंगल वञण जे लाइ, लीला करे, साओ करे। भॻवान, तव्हां कथा ॿुधी, नारद जी खां शाप खाधो, कर्म थी वियो न। नारद जी शाप ॾिनो न भॻवान खे, वृंदा माता शाप ॾिनो न भॻवान खे। चओ हरे राम। ये कथाऊं तो तव्हां ॿुधियूं न। यानी राम जी खे तो कोई कारण न हो, पर कर्म प्रधान, इन करे भगवान भी जानबूझ करे, माया विझी करे, नारद जी खे भ्रमित करे पाण शाप खाधो त मां ॿियनि जा दुख कीअं दूर कयां। भले मां दुखी थियां 14 साल, काई ॻाल्हि न आहे, मां त दुख सही वेंदो आहियां, मुंहिंजे लाइ सुख दुख हिकु ई आहे, पर ॿियनि जा दुख त दूर थींदा। इन करे नारद जी बुद्धि बोली करे, वृंदा माता जी बुद्धि बोली करे भगवान पाण शाप खाधो। अॼु उन कर्म जो फल भगवान भोगनि था। चओ हरे राम। हालांकि भगवान आज़ाद आहिनि, उनजो कर्म फल भोग असां वांगुरु न आहे। दिव्य आहे, करुणा आहे, कृपा आहे, दया आहे, महर आहे उनजे कर्म फल भोग में। ध्यानु ॾिजो भाई। त हिते वचन आहिनि लक्ष्मण महाराजा, कोई कंहिंखे सुख दुख ॾियण वारो न आहे, त तव्हांखे जेको परेशान थो करे उन ते ॾोह न ॾियो। हाणे करे सघंदव? ॿुधायो ई। हाणे प्रैक्टिकल ईअं जी सघंदव संसार में? न। वचन त आहिनि रामायण जा, असांजा थोरी रामायण लिखियल आहे भाई, भगवान जो लिखियल आहे, भगवान जा वचन आहिनि। त हाणे ईअं कयो, इन ते हलो। छो जो अगरि कोई तव्हां सां बुरो थो हले, उहो दुख त तव्हांखे मिलण वारो आहे। चाहे उहो न हलंदो त ॿियो कोई हलंदो, उन ते बल्कि दया अचे, भई हे वीचारो ख़राब थो थिए। चओ हरे राम। सभु पंहिंजे कयल कर्म जो ई फल भोगींदा आहिनि। कोई कंहिंखे सुख दुख न ॾींदो आहे, सभु पंहिंजा कयल कर्म जेके आहिनि उन जो फल भोगींदा आहिनि। उनखे चइबो आहे प्रारब्ध। काहू न को सुख दुख कर दाता, काहू न को सुख दुख कर दाता, काहू न को सुख दुख कर दाता। सब गायो। काहू न को सुख दुख कर दाता, निज कृत कर्म भोग सब भ्राता, निज कृत कर्म भोग सब भ्राता, निज कृत कर्म भोग सब भ्राता। राम जय जय राम, जय जय राम, जय जय राम, जय जय राम, श्री राम जय राम, जय जय राम, जय राम, जय 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 जय राम, श्री राम जय राम, जय जय राम। ओहो हो, कोई कंहिंखे सुख दुख नथो ॾे भाई, सभु पंहिंजे कयल कर्मनि जो ई फल भोगींदा आहिनि। इहो वचन, इहा चौपाई यादि कजो।
काहू न को सुख दुख कर दाता, निज कृत कर्म भोग सब भ्राता। कहते नाराज थे दे ॿुधायो न। तंहिंजे करे देनहार को और है, भेजत जो दिन रैन, लोग भरम हम पे करें, ताते नीचे नैन। चओ हरे राम। तो भगवान खे जेको देनहार पालनहार समझे तो वो सुख दुख को पार तो थी वने। एह भी दात तेरी दातार, ये भी तुंहिंजी दात आहे प्रभु, मां तुंहिंजी शरण आहियां। संजोग यानी मिलण, विंजोग विछड़ी वञण, भला बुरा भोग शत्रु दोस्त और जेके न दोस्त आहिनि न दुश्मन आहिनि उनखे चइबो आहे उदासीन। ये सब भरम जा फंदा आहिनि। जन्म मृत्यु धन दौलत या दुख कष्ट विपत्ति कर्म ऐं काल मृत्यु या समय, जेस तक जगत जा जंजाल आहिनि, धरती घर धन नगर परिवार सुर्ग नरक जेके भी व्यवहार आहिनि, जेके ॾिसण में ॿुधण में मन जे अंदरि वीचार करण में ईंदा आहिनि, इन्हनि सभिनि जो मूल मोह ई आहे, अज्ञान आहे। ॾाढो गहरो ज्ञान अथव भाई। यानी परमार्थ त इहे न आहिनि। असांजे लाइ केॾी परेशानियूं, हे पंहिंजो आहे, हे पराओ आहे, हे धन आहे, विपत्ति आहे, कर्म, हे काल, ओ हो हे संजोग त हे विंजोग, हे माण्हू अची वियो ॾाढो बढ़िया थियो, हे काॾे हली वियो मां दुखी थी वियुमि, हे भलो आहे, हे बुरो आहे, हे दुश्मन आहे, दोस्त आहे, हे त असांजो आहे ई कोन्हे, हिनखे त कंहिंसां मतिलबु ई कोन्हे। हिन जो जनम थियो आहे, हिन जी मृत्यु थी आहे, हिनखे संपत्ति मिली, हे बर्बाद थी वियो। अरे हे धरतीअ जो असां बढ़िया प्लॉट वरितोसीं, हे घर ठही वियो असांजो, हे घर ॾही वियो असांजो, हे धन असां कमायोसीं, असां नगर बदिले छॾियोसीं, हे असांजो परिवार आहे, मां परिवार लाइ जीअंदो आहियां मरंदो आहियां, मुंहिंजे लाइ ॿियो कुझु मायने न रखंदो आहे। अरे हे स्वर्ग आहे, हे नरक आहे, ये जेके भी उथणी वेहणी सोच विचार कर्म करण वारा हिसाब किताब सभ जा सभ ये अज्ञान सां अटैच आहिनि। हिन जो कनेक्शन अज्ञान सां जुड़ियल आहे। ब्रह्म ज्ञानी खे ज्ञान ईंदो आहे, पोइ हुनखे सभु सपनो लॻंदो आहे। त सपने में अगरि इहो असां ॾिसंदासीं त थोरी परेशान थींदासीं। असां जागी करे सपने खे सम्झंदा आहियूं, ऐं ब्रह्म ज्ञानी जागी करे संसार खे सम्झी वेंदो आहे कि सपनो आहे। चओ हरे राम। इन करे तव्हां मञी वठो त भक्ति आहे, सम्झी वठो त ज्ञान आहे। अगरि मञो था त इहा भक्ति आहे, मञी वरितो। अज्ञान त पोइ वरी ॾाढी कठिन ॻाल्हि आहे। ज्ञान सां अगरि सम्झंदो त पोइ अलाए घणा जन्म लॻंदा, करोड़नि में कोई सम्झंदो। मञी वठो कि सभु इहे कोई वॾी ॻाल्हि न आहिनि। ऐं वाक़ई तव्हां मन सां अगरि हिकु बार मञी वठंदो त तव्हांखे केरु सुखी दुखी करे सघंदो ॿुधायो। अगरि तव्हां सभु इन्हनि खे तव्हां कूड़ सम्झो, धन दौलत खे ऐं ॿियो जेके बि हानि लाभ मान अपमान जेके बि थींदा आहिनि, इहे सभु सपने जे समान आहिनि। भॻवानु चयो आहे बसि इन्हनि सां कोई मतिलबु कोन्हे। असांजो जंहिंसां मतिलबु आहे उनजो कॾहिं बुरो नथो थी सघे, उहो कॾहिं विछड़ी नथो सघे। हा, उनजो वार विंगो नथो थी सघे। उहो सभिनि जो रक्षक आहे, सभिनि जो वॾो आहे, मालिक आहे। लक्ष्मी जी उन जा चरण दॿाईंदी आहे, उहो वासुदेव असांजो आहे। त उहो भक्त काॾो दुखी थींदो ॿुधायो न। हे जेके बि भक्त थी विया आहिनि ईअं ई त थी विया आहिनि। भॻवान खे पंहिंजो सम्झो अथऊं। इहा ई ॻाल्हि सरलता सां मीराबाई छा पंहिंजे शब्दनि में चई हुई आहे। इहा ई त ॻाल्हि आहे। हे सभु शयूं पंहिंजूं न सम्झणियूं। मेरे तो गिरधर गोपाल दूसरो न कोई, गिरधर गोपाल दूसरो न कोई, मेरे तो गिरधर गोपाल दूसरो न कोई, मेरे तो गिरधर गोपाल दूसरो न कोई। जाके सिर मोर मुकुट मेरो पति सोई, जाके सिर मोर मुकुट मेरो पति सोई। हाँ जाके सिर मोर मुकुट मेरो पति सोई, जाके सिर मोर मुकुट मेरो पति सोई। मेरे तो गिरधर गोपाल दूसरो न कोई, हाँ मेरे तो गिरधर गोपाल दूसरो न कोई, मेरे तो गिरधर गोपाल दूसरो न कोई। मेरे
पशुअन जल सींच सींच प्रेम बेल बोई। पशुअन जल सींच सींच प्रेम बेल बोई। अब तो बेल बाढ़ गई आनंद फल होई। अब तो बेल बाढ़ गई आनंद फल होई। भगत देख राजी हुई जगत देख रोई। भगत देख राजी हुई जगत देख रोई। मीरा के लाल कृष्ण तारो अब मोही। मीरा के लाल कृष्ण तारो अब मोही। ओ मेरे तो गिरधर गोपाल दूसरो न कोई। मेरे तो गिरधर गोपाल दूसरो न कोई। मेरे तो गिरधर गोपाल दूसरो न कोई। हाँ मेरे तो गिरधर गोपाल दूसरो न कोई। इन्हनि सभिनि जो मूल जेको आहे अज्ञान आहे। हक़ीक़त में इहे आहिनि कोन, ध्यानु ॾिजो, इहे आहिनि कोन। चओ हरि राम। सभु सभु त वाकई सभु कूड़ीत आहे। असांजूं 4 पीढ़ियूं पहिरियों 5 यादि कयो, हाणे फोटू बि नथा मिलनि उन्हनि जा। हा 2-3 पीढ़ियूं जेके हूंदा उन्हनि कहिड़ा कहिड़ा कर्म कया, कहिड़ो कहिड़ो जसु खटियऊं, किथे उन्हनि खे दुख मिलियो, सुख मिलियो, हानि थी, लाभ थियो। हाणे कोई खाते में आहे? हाणे कोई हिसाब किताब आहे? ॿुधायो। सभु सपने समान ई त आहे। असां वरी छा कंदासीं? समय गुज़रंदो असांजा फोटू लॻी वेंदा, 3-4 पीढ़ियूं वरी थी वेंदियूं। हा उहे फोटू बि लही वेंदा, वरी समय ईंदो पोइ वरी नालो बि कटिजी वेंदो रजिस्टर मां। भाई असांखे यादि कोन्हनि। असांखे त पप्पा जो ऐं ग्रैंड पप्पा जो नालो यादि आहे, उनजे पप्पा जो लिखियलु आहे, पढ़ी करे ॿुधाईंदोमांव। अहिड़ी हाणे ई जॾहिं असांखे 5 पीढ़ियुनि जा नाला 6 पीढ़ीअ जा कोन्हनि यादि। तंहिंजे करे छा कजे ॿुधायो न। कंहिंजे लाइ मरी मिटी वञे माण्हू, भॼन करे, भाई भक्ति करे, भॻवान सां नातो जोड़े, भॻवान खे पंहिंजो सम्झे। ही सपने में राजा भिखारी थी वञे या कंगाल हुजे, सपने में स्वर्ग जो स्वामी राजा इंद्र थी वञे चवनि था। लेकिन ॿई जाॻंदा त जाॻण में न हुनखे फ़ाइदो थींदो न हुनखे नुक़सानु थींदो, न हानि थींदी न लाभ। त अहिड़ी तरह सां हिन संसार खे हृदय में हिन नज़ारे खे बि ईअं ई ॾिसणु खपे। ठीकु आहे? अचेव थो सम्झ में? अरे भाई राति जो आराम कयोसीं, तव्हां सपने में ॾिठो तव्हां राजा इंद्र बणिजी आओ। हाँ हलो इंद्राणी बणिजी आओ, तव्हां स्वर्ग जी पूरी PM तव्हां आहियो, स्वर्ग संभालण वारा तव्हां आहियो। ठीकु आहे। अब मां सपने में ॾिठो त मां भिखारी बणिजी वियो आहियां। ठीकु आहे, ठीकु थो कयां न मां चॉइस। सपने में मां ॾिठो मां भिखारी बणिजी वियो आहियां, ॾाढो परेशान थियुमि। बढ़िया त हुयो यार, बढ़िया खाईंदा पीअंदा हुआसीं, हाँ सभु बढ़िया सुख सुविधा हूंदी, त भिखारी बणिजी वियासीं, ॾाढी मुसीबत आहे। लेकिन जीअं ई जाॻियासीं त न मां भिखारी आहियां न तव्हां राजा आहियो, भई उन लेवल ते आहियूं। चओ हरे राम। जीअं हुयासीं तीअं ईअं संसार जो स्वरूप आहे। जीअं सुपना और पेखना ऐसे जग को जान, इनमें कछ तेरो नहीं नानक बिन भगवान। सपने होए भिखारी नृप रंक नाकपति होए। जागे लाभ नहाने कछ तिम प्रपंच जिय जोई। सियावर रामचंद्र की जय जय, उमापति महादेव की जय जय, पवन सुत हनुमान की जय जय,